सिंधी अदबी संगत शाख बुलड़ी शाह करीम पारां कारूं जड़ कारसर जबल जी कटाई ऐं अरसा तरमीम ख़िलाफ़ प्रेस क्लब बुलड़ी शाह करीम आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सिंध जे नाले वारे अदीब ऐं लेखक ओस्मान पंवर, अब्दुल ख़ालिक नाज़ मेमण, दीदार मंगसी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो ऐं सिंध हुकूमत जेकी साज़िश करे काल सिर्फ़ु 21,000 एकड़नि खे क़ौमी विरसो करार ॾिनो आहे। इहा हिकिड़ी साज़िश आहे। बाक़ी कारूं जड़ जी जेकी लखें एकड़ ज़मीन बचे थी, 2 लख एकड़ एराज़ी आहे उनजी, उनखे हड़प करणु, उनखे कटे विकिणण जो जेको इहो रस्तो साफ़ कयो आहे 21,000 खे उन्हनि जेको क़ौमी विरसो करार ॾेई। असां चऊं था 21,000 एकड़ न पर मुकमल जेकी 2 लख एकड़ खां वधीक एराज़ी आहे कारूं जड़ जी, उनखे क़ौमी विरसो करार ॾिनो वञे। उन में तारीख़ी जेको मंदर आहिनि, उन में कई तारीख़ी जेको जायूं आहिनि ऐं उहे मुक़दस जायूं आहिनि। उनजे करे पूरे कारूं जड़ जी जेकी 2 लख एकड़ खां वधीक एराज़ी आहे उनखे मुकमल तौर ते खारसर समेत क़ौमी विरसो करार ॾेई उनजी कटाई ऐं नीलामी बंदि कई वञे। उनखां अलावा जेको पीपल्स पार्टी सदर ज़रदारी जेको अरसा एक्ट में तरमीमी बिल ते जेका सही कई आहे, असीं उनजी मज़म्मत करियूं था। कारूं जड़ ऐं कारसर जी जेका कटाई हले पई थी उनखे असां रद्द कयूं था। उन जो कारूं जड़ जो जेको पखेड़ आहे उहा 2 लख ते जेको आहे सो लॻभॻि आहे ऐं हुननि छा कयो आहे जो उनखे 21,000 जेको आहे सो ॼाणाए उनखे विरसो जेको आहे सो कनि पिया था। असां उनजी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं ऐं इनखे रद्द था कयूं। इनखे मुकमल जेको आहे सो विरसो करार ॾिनो वञे। उनखां अलावा ॿियो हिकिड़ो ही 91 पाणी वारो 91 ठाह वारो जेको हिननि उन में तरमीम आणीनि पिया, जेका आहे उहा तरमीम बि असांखे न मंज़ूरु आहे। छो त उहा जे तरमीम कई वेंदी 91 ठाह वारे ठाह में तरमीम कई वेंदी त उन ते सिंधू दरिया मां वरी पंजाब ॾे जेको आहे सो 6 कैनाल निकिरंदा, जंहिंजे करे असां अॻे ई सोकड़े में आहियूं। सिंध जेका सोकड़े में आहे, वरी बि जेको आहे सो सिंध खे वधीक नुक़सानु थींदो। उन लाइ असां इन जेको आहे सो तरमीम खे हिन प्लेटफार्म तां रद्द कयूं था। कारूं जड़ जी जेकी कटाई असां बंदि कई वञे। 21,000 छा 2 लख ताईं या 2 लख ताईं छॾे वञे, उनजी तुरान बंदि कई वञे।